नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। मौरो ख़बर मौरो में पेटे अलिफ ऐं माटा तरफान उस्तादन जो सियासी बुनियादन जबरी बदलून खिलाफ ऐं सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कंदड़ उस्तादन खे पको करण लाइ मौरो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिन जी अॻुवाणी माटा ज़िले नौशरो फिरोज जनरल सेक्रेटरी काज़ी नसीरुल्लाह आसिफ अली कोराई, पेटे अलिफ तालका मौरो जे सदर अली मोहम्मद ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिथे हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौरो तालका में सियासी बुनियादनि ते जबरी उस्तादनि जूं बदलियूं करे केतिरा ई बंदि कराया विया आहिनि, जंहिं करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी वई आहे। हिननि वधीक चयो त मौरो जो तारीख़ी क़दीमी गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल मां 18 उस्तादनि जूं जबरी बदलियूं कई वयूं आहिनि, जंहिं करे हीउ स्कूल बहितरीन उस्तादनि खां महरूम थी वियो आहे। उहो अमल तालीम दुश्मन ऐं उस्ताद दुश्मन आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हिननि चयो त जेसिताईं उस्तादनि जूं जबरी बदलियूं वापसि न थींदियूं ऐं बंदि पियल स्कूल न खोलिया वेंदा, तेसिताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। इन खां अलावा सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे हिन महिल ताईं पको न कयो वियो आहे, जेके 9 सालनि खां पंहिंजूं ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा अचनि पिया ऐं एहतिजाज कंदा अचनि पिया, पर सदाईं कूड़ा दिलासा ॾेई मसइले खे टारियो पियो वञे। उहो अमल बि उस्ताद दुश्मनी ते मबनी आहे। फौरी तौर ते उस्तादनि खे पको कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।